क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो NCCI में पेश थियण लाइ गुलिस्तान जोहर पहुची वियो आहे। गुलिस्तान जोहर में पेशीअ दौरान क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन बि वॾे अंग में पहुची विया आहिनि। नारेबाज़ी पिणु कई थी वञे। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त ख़बर नाहे त खेसि छो घुराए वियो आहे। NCCI वारनि खे उहो ॿुधाइणु घुरिजे हा। वकील मज़हर राउचे जो चवणु हो त अयाज़ लतीफ़ अली खे जारी कयल नोटिस गैर कानूनी आहे। अवां खे आगाह कई पिया क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो NCCI में पेश थियण लाइ गुलिस्तान जोहर पहुची वियो आहे। गुलिस्तान जोहर में पेशीअ दौरान क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन बि वॾे अंग में पहुची विया। नारेबाज़ी पिणु कई पई वञे। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त ख़बर नाहे त खेसि छो घुराए वियो आहे। NCCI वारनि खे उहो ॿुधाइणु घुरिजे हा। वकील मज़हर राहुजे जो चवणु आहे त अयाज़ लतीफ़ अली खे जारी कयल नोटिस गैर कानूनी आहे। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो NCCI में पेश थियण लाइ गुलिस्तान जोहर पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो NCCI में पेश थियण लाइ गुलिस्तान जोहर पहुची वियो आहे। गुलिस्तान जोहर में पेशीअ दौरान क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन बि वॾे अंग में पहुची विया आहिनि। नारेबाज़ी पिणु कई पई वञे। तफ़सील मलकनासी सन TV न्यूज़ रिपोर्टर बशीर संजरानी खान। जी बशीर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बशीर, आगाह कजो। जी बिल्कुल, क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो NCCI जी जेको आहे सो ऑफिस ॿाहिरां पहुची वियो आहे। हींअर हू जेको आहे सो ख़िताब करे रहियो आहे। वॾे अंग में माण्हुनि जो समुंड जेको आहे उथिलियल आहे। वॾे अंग में जेके आहिनि उहे सियासी समाजी क़ौमपरस्त धुरनि सां गॾु उनजा पंहिंजा जेके अॻवान कारकुन वकील बिरादरी जेका आहे उहा उन सां गॾु आहे। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त अॼु उनखे घुरायो वियो आहे ऐं हू बिल्कुलु उन्हनि सवालनि जा जवाब ॾींदा। कंहिं बि सूरत में सिंध सूबे जी जेका तक़सीम आहे, विरासत आहे, उहा कंहिं बि उन में क़बूल कॾहिं बि न कंदा ऐं इहा जंग जेका आहे उहा जारी रहंदी ऐं विढ़ंदा पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे सूबे जे लाइ। अयाज़ लतीफ़ अली जो कुझु घड़ियुनि खां पोइ NCCI आॾो जेको आहे सो पेश थींदो ऐं उन्हनि सवालनि जा जेको आहे सो जवाब ॾींदो। हिन वक़्तु जोहर चौरंगी जो जेको हिकिड़ो रोड आहे उहो मुकमल तौरु बंदि आहे। हिन जे करे जो सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त धुरनि जा अॻवान जेके आहिनि उहे ॿधीअ तौरु बि आयल आहिनि। उन जा अॻवान ऐं कारकुन क़ौमी अवामी तहरीक जा अयाज़ लतीफ़ अली जो सां गॾु ख़ासि करे उन में वॾो अंग औरतुनि जो बि आहे। जेके औरतूं आहिनि उहे बि अॼु अयाज़ लतीफ़ अली सां गॾु पहुतल आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी जी बशीर आगाह करण लाइ।